छाछरो में सिंधी सकावत जो ॾाढो महत्वपूर्ण नमूने सां मल्हायो वियो। छाछरे वासन क़ौमी ॾींहं ते पंहिंजे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। इन मौक़े ते टाउन चेयरमैन छाछरो कमरदीन राहमू जी अॻुवाणी में रैली पिणु कढी वई। इन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधी मीडिया सिंधी क़ौम खे पंहिंजी सकाफ़त ऐं धरती सां मोहबत जो गस ॾिनो आहे। धाम ऐं धूम सां जेको आहे सो बाक़ाइदा तव्हां पाण मीडिया वारनि ॾिठो आहे ऐं जेको आहे सो हज़ार जी तइदाद माण्हू आहे, सभु शहर बंदि थी, नंढा वॾा ॿार झुमरियूं जेको आहे सो पाए ईद जो समा लॻो पियो आहे। हिंदू मुस्लमान जेको आहे सभु जेको आहे सो जीअं सिंध जे नारनि सां गूंज आहे ऐं जेको आहे सो इहो असांजी 5000 साल पुराणी सकाफ़त आहे ऐं असांजी सिंधी मीडिया जा शुक्रगुज़ार आहियूं जेको असांजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ इहो प्रोग्राम कयो आहे ऐं जेको आहे सो असीं इंशा अल्लाह ताला क़यामत ताईं असीं जेको आहे सो समूरी सिंध जेको आहे ईद नामा मल्हाए रही आहे। अॼोको ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे ऐं असां इन ॾींहं ते पुरजोश ऐं पुरवकार तक़रीबूं करे रहिया आहियूं। अॼोको सॼो ॾींहुं इहे महफ़िलूं ऐं मेड़ाका हलंदा रहंदा, असां जोश ऐं जज़्बे सां इहो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। तमामु घणी ख़ुशी थिए थी छाकाणि जो ही अवामी आवाज़ वारनि खे जस हुजे जो ही हिकु सकाफ़त हिकु सिंध असांजो ही कल्चर जेको हज़ारे सालनि जो आउं सम्झां थो त 5000 साल खां बि क़दीम जायूं ही मोहन जी दड़े जी जेका संभारा तव्हां वटि मिली आहे न, हिन खां काफ़ी अॻिते जायूं असां उन्हनि खे प्रमोट कराइण में अवामी आवाज़ वारनि जो वॾा वड़ आहिनि, पूरे समूरी सिंध ते वॾा वड़ आहिनि। सदन चवण त हू सकाफ़त ॾींहं निहायत जोश ऐं जज़्बे ऐं क़ौमी ईद तौरु मल्हाईंदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk